नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान जे अॻूणे फास्ट बॉलर शोएब अख्तर हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान भारत क्रिकेट लाॻापियनि जी बहाली ते ज़ोर ॾींदे चयो आहे त जॾहिं ॿिन्ही मुल्कनि विच में कोॾी कोॾी खेॾी सघिजे थी त क्रिकेट छो नथी खेॾी सघिजे। शोएब अख्तर चयो त असां ड्यूस कप में कोॾी कोॾी हिक ॿिए सां गॾु खेॾी सघूं था त पोइ क्रिकेट में कहिड़ो मसइलो। जेकॾहिं अव्हांखे समूरे लाॻापियनि खे ख़तमु करणो आहे त पोइ वापार बि ख़तमु करे छॾियो। कोॾी कोॾी बि न खेॾण ॾियो, सिर्फ़ु क्रिकेट ते छो सियासत कई पई वञे, इहा मायूस कंदड़ ॻाल्हि आहे। हिन वधीक चयो त असां हिक ॿिए जा बसर टमाटा खाऊं पर क्रिकेट छो नथा खेॾे सघूं। हिन वधीक चयो आहे त मां सम्झी सघां थो त भारतीय टीम पाकिस्तान नथी अची सघे, पाकिस्तान टीम उते नथी वञी सघे, पर एशिया कप में चैंपियन ट्रॉफी न्यूज़ीलैंड न्यू ट्रायल वेन्यू ते खेॾींदा आहिनि त पोइ उते क्रिकेट सीरीज़ छो नथा खेॾे सघनि। उमेद आहे त ॿई मुल्क जल्द क्रिकेट खेॾणु शुरू करे छॾींदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।